हज़ारे वरियन ते बदल शानदार तारीख़ी पस मंज़र रखंदड़ सिंधी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो सॼी दुनिया में भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। आवाज़ टीवी जे सर ते सिंध जी तहज़ीब जो आईंदो इतिहाद इल्म ऐं टेक्नोलॉजी जे सिरे हेठि मल्हाईंदड़ सक़ाफ़ती ईद जे मौक़े ते सॼी सिंध में इंड लठी रंग निरबार। कराची में प्रेस क्लब आॾो सक़ाफ़ती ईद जी मुख्य तक़रीब सिंधी सक़ाफ़त सां प्यार कंदड़नि जो समूण उथली पियो। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं ॿियनि जी शिरकत। सिंध अमर जी सक़ाफ़त सां लाज़वाल मोहब्बत जो वचन जो वर्जाव। नामियारनि फ़नकारनि जी सुरनि जी वर्खा। सिंधी सक़ाफ़त के नारनि ऐं गीतनि जी भेटा पेश। अज़ीम सक़ाफ़त जा वारिस दुनिया जे निगाहुनि जो मर्कज़ बणियल रहा। कराची का कश्मीर ताईं करोड़े धरती धड़ियुनि जी शिरकत। सक़ाफ़ती तक़रीबुनि खे चार चंड लगाए छॾिया। शाह सचल ऐं सामीअ जे अमन पसंदी जे पैगाम जो हर हंध मां मथाओ। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बनज़ीराबाद, सिखर ऐं लाड़काड़े डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं, मच कचेरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, हर पासे सक़ाफ़ती रंग जिरके पिया। मुख़्तलिफ़ शहरनि में सिंधियुनि अमन जा पखी कबूतर उॾारे धरती सां मुहबत जो इज़हार कयो।